पीपीएमए ने सरदार मोहम्मद बख्श खान महर चयो आहे त धारियनि जा कूड़ा डोमिसाइल ठाहींदड़ धाड़ेलनि खां बि ख़तरनाक आहिनि जेके सिंध जे नौजवाननि जा हक़ ॿियनि खे ॾेई ॾोह करे रहिया आहिनि। खानगढ़ में पंहिंजी रिहाइशगाह ते तक जे माण्हुनि सां मुलाक़ात कंदे सरदार मोहम्मद बख्श खान महर जो चवणु हो त मुख़्तलिफ़ खातनि जे मुलाज़िमनि ऐं आफ़ीसरनि जी मिली भगत सबबि सिंध जे नौजवाननि खे पंहिंजे सूबे अंदरि बुनियादी नौकरी वारे हक़ खां बि महरूम कयो पियो वञे, जेको बर्दाश्त जोॻो अमल नाहे। पीपीएमए ने वधीक चयो त घोटकी ज़िले जे सनती इदारनि में मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ करण वारी पॉलिसी खां सवाइ हाणे खाउन सिंध जे डोमिसाइल बाबति बि सख़्त पुछाणो कयो वेंदो ऐं संदनि ख़िलाफ़ ऐलानियल धरणो कोरोना केसिस जी घटिताई खां पोइ हंयो वेंदो। ॿिए पासे पीपीएमए ने सरदार मोहम्मद बख्श खान महर एसएसपी घोटकी फरूख लंजार सां मुलाक़ात करे ज़िले अंदरि वधंदड़ बदअमनीअ ते ॻणतीअ जो इज़हार कंदे चयो त बिना कंहिं फ़र्क़ जे अॻुवा थियल माण्हुनि खे बाज़ियाब करायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk